नेशनल प्रेस क्लब सगियूं पारां DIG शर्जील अहमद खरल जे मान में ईद मिलन पार्टी रखी वई, जंहिंमें इलाइक़े जे मौज़िज़ शख़्सियतनि सिराई लाल बख्श सियाल, उस्ताद लियाकत अली खान कुरैशी, फ़कीर दिलशाद अली कुरैशी समेत ॿियनि मौज़िज़ शख़्सियतनि शिरकत कई। इन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सदर गुलाब अली सियाल पारां सिंध जी सक़ाफ़त मूजिबि आयल महिमान DIG शर्जील अहमद खरल खे सिंधी टोपी ऐं अजरत जो तोहफ़ो पेश कयो वियो। नेशनल प्रेस क्लब सगियूं ते DIG शर्जील अहमद खरल सां नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सदर गुलाब अली सियाल, सीनियर सहाफ़ी मज़हर अली मंगड़ेजो, मौज़िज़ शख़्सियतनि सिराई लाल बख्श सियाल, उस्ताद लियाकत अली खान कुरैशी, फ़कीर दिलशाद अली कुरैशी ऐं ॿियनि सगियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे सूरतहाल ऐं बुनियादी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते DIG शर्जील अहमद खरल मसइलनि जे हल लाइ कोशिशूं कयूं ऐं ख़ातिरी कराई त सगियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जी सूरतहाल खे नज़र में रखंदे बुनियादी मसइलनि खे हल करण लाइ तमामु घणी कोशिश कई वेंदी।